निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ चयो आहे त पाकिस्तान भारत समेत सबूरनि पाड़ेसिरनि सां बहितरीन लाॻापनि जो ख़्वाहिशमंद आहे। अफ़गानिस्तान में अमन सां ई ख़िते में अमन क़ाइमु करे सघिजे थो। पाकिस्तान में दहशतगर्दी जे लाइ अफ़गानिस्तान जी धरती इस्तेमालु थी रही आहे। दाइश ऐं टीटीपी पाकिस्तान ते हमला करे रहिया आहिनि। भारतीय एजेंटनि मासूम हरदीप सिंह खे शहीद कयो। हिंदुत्व जो नज़रियो ख़िते खे जंग तरफ़ धिके सघे थो। भारतीय क़दम जी जेतिरी मज़म्मत कई वञे उहा घटि आहे। वालर कश्मीर जा माण्हू ज़ुल्मनि जो शिकार आहिनि। मईशत जी बहितरी लाइ हर मुमकिन कोशिशूं कयूं पियूं वञनि। तवानाई जे शोबे में सुधार आणण जी कोशिश कई पई वञे। उमेद आहे त मुस्तक़बिल में बिजली जा बिल वधीक न ईंदा। IPP सां मुआहिदे सबबि बिजली ठहे या न ठहे अदायगी करणी पवंदी। आम चूंडुनि लाइ तारीख़ ॾियणु इलेक्शन कमीशन जो कमु आहे। सियासी पार्टियुनि खे चूंड मुहिम हलाइण लाइ 54 ॾींहनि जो वक़्तु मिलणु घुरिजे। चूंड मुहिम दौरान कंहिं बि सियासी पार्टी सां अणबराबरी वारो वर्ताउ न थींदो। निगरान हुकूमत आईन कानून तहत ई क़ाइमु कई वई आहे। नई जुडिशल आदमशुमारी तहत ई तकबंदियूं कई पियूं वञनि। सुदसमा वारो निगरान वज़ीर मुर्तज़ा सोलंकी। लंडन में नवाज शरीफ की सदारत हेठ नून लीग की आला क़यादत जो इजलास। नवाज शरीफ की ॾेह वापसी की कानूनी मामलों ते गौर वीचार। शहबाज शरीफ चयो आहे त नवाज शरीफ की ॾेह वापसी की तारीख़ में का भी तब्दीली नाहे कई वई। नवाज शरीफ 21 अक्टूबर ते ई ॾेह पहुचंदो। कश्मीरी अॻवान मीर वाइज़ उमर फारूक जी 4 वरनि जी नज़रबंदी ख़त्म। उमर फारूक के 4 अगस्त 2019 का आर्टिकल 370A ऐं 35 ख़त्म थियण बाद नज़रबंद कयो वियो हो। मीर वाइज़ उमर फारूक चयो आहे त जल्द हालतूं संदन हक़ में तब्दील थी वेंदियूं। अवाम सब्र जो मुज़ाहिरो करे। सिंध जी एपेक्स कमेटी सखर ऐं लाड़कानो डिवीज़न के कचे में धाड़ियनि ख़िलाफ़ फ़ौज, रेंजर्स ऐं पुलिस ज़रिए ऑपरेशन की मंजूरी ॾेई छॾी। कराची में स्ट्रीट क्राइम, ड्रग माफिया के ख़ात्मे ऐं गैर क़ानूनी हाईड्रैग्स ख़िलाफ़ ऑपरेशन जो फ़ैसिलो। घोटकी कंधकोट पुल ते रोकियल कंपनीअ शुरू करण की भी मंजूरी। मफ़रूर ऐं रुपोश माण्हुनि ख़िलाफ़ ऑपरेशन समेत ज़मानत या आज़ाद लोहारनि की निगरानी करण जो फ़ैसिलो। सेफ सिटी मनसूबे ते अॻु भराई लाइ निगरान कानून वारे वज़ीर उमर सुमरे की अॻवानी में कमेटी क़ाइमु। निगरान वरी वज़ीर CIG सिंध के थाणनि की हालत बेहतर बनाइण की हिदायत। संदसि हिदायत धाड़ियलनि के ख़ात्मे, स्ट्रीट क्रिमिनल्स, ड्रग माफिया ऐं गैर क़ानूनी हाईड्रैग्स के ख़िलाफ़ ऑपरेशन सां हुकूमत ऐं इदारनि ते अवाम जो एतमाद वधंदो। पीरन की हवेली में ज़्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल निगरी फातिमा फड़ो केस के मुख्य जवाबदार असद अली शाह जो सोहरो पीर फयाज़ शाह गिरफ़्तार। रानीपुर में प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ मुख़्तलिफ़ थाणनि की पुलिस फयाज़ शाह के गिरफ़्तार करे वरितो। बंगले ते कठ घुराए सहाफ़िन ऐं पुलिस के धमकियूं ॾियण के केस में जवाबदार नामज़द। सुभाणे खैरपुर की अदालत में पेश करण जो फ़ैसिलो। ठुल में फुर दौरान मुज़ामत ते क़त्ल थियल दुकानदार मौज़म नूनारी के कातलनि की गिरफ़्तारी लाइ 38 कलाकनि खां धरणो जारी। धड़ में सियासी समाजी अॻवाननि समेत शहरियुनि की वॾे अंग में शिरकत। मक़तूल मौज़म नूनारी के वारसनि जो चवणु आहे त 2 ॾींहं गुज़रण के बावजूद पुलिस हिक भी जवाबदार के गिरफ़्तार न करे सघी। जेसिताईं कातिल गिरफ़्तार न थींदा धरणो जारी रहंदो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में कणक, खंड ऐं भाण ज़ख़ीरो कंदड़ वापारियुनि जो घेरो तंग। टंडे मोहम्मद खान में राइस मिल ते छापे दौरान 9210 भाण जूं बोरियूं हथ। भिरिया रोड में 2 काटन फैक्ट्रियुनि मां कणक जूं 7600 बोरियूं हथ। ज़रियनि जो चवणु आहे त 2 काटन फैक्ट्रियूं अॻूणे MPA सैयद मुराद अली शाह जूं आहिनि। खानपुर महर में भी वापारियुनि जे गुदामनि ते छापनि दौरान कणक, खंड ऐं भाण जूं 100 बोरियूं हथ करे 4 गुदामनि खे सील कयो वियो। वर्ल्ड कप लाइ क़ौमी क्रिकेट टीम की 18 रुकनी स्क्वाड जो ऐलान। हसन अली की वापसी, नसीम शाह ड्रॉप, बाबर आज़म कप्तान ऐं शादाब खान नायब कप्तान बरक़रार। फ़खर ज़मान, इमामुल हक, अब्दुल्ला शफ़ीक टीम जो हिस्सो। शाहिन शाह अफरीदी, सऊद शकील मोहम्मद रिज़वान टीम में शामिल हूंदा। चीफ सेलेक्टर इंतज़ामुल हक जो चवणु आहे त क़ौमी टीम के कप्तान ऐं कोच जा हौसला बुलंद आहिनि। वर्ल्ड कप में कामयाबी हासिल करण की भरपूर कोशिश कई वेंदी।